अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी मौसीक़ी जी दुनिया ते राज कंदड़ सिंध जो बबर शेर फनकार जलाल चांडियो छा हक़ीक़त में जलाल चांडियो ऐं आसिफ़ अली ज़रदारी ॿई सचा दोस्त हुआ? छा आसिफ़ अली ज़रदारी जलाल चांडे जी एंट्री सियासत में करणु पिए चाहियो उन वक़्तु? तफ़सीली ॻाल्हि ॿोली शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हांजो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त सिंध जो बहितरीन ऐं नाले वारो रागी उस्ताद जलाल चांडे काफ़ी साल अॻु सिंधी मौसीक़ी जी दुनिया ते राज कयो ऐं सिंधी यकतारे ऐं चपड़ी जो बेताजो बादशाह पाण खे खूब मञरायो। ही ॻाल्हि साल 2000 जी आहे, जंहिं वक़्तु जलाल चांडे जो उरूज हो ऐं हर माण्हू जलाल चांडे जो परस्तार हो। उन वक़्तु हींअर जो वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह बि पंहिंजी शाइरी जलाल चांडे खे ॾींदो हो। कलाम जी फरमाइश सैयद मुराद अली शाह जी आहे। ऐं उन वक़्तु हींअर मुल्क पाकिस्तान जो सदर आसिफ़ अली ज़रदारी भी जलाल चांडे जो परस्तार हो। इन ॻाल्हि में का बि सच्चाई नाहे त आसिफ़ अली ज़रदारी जलाल चांडे जी एंट्री सियासत में करणु पए चाही। बस आसिफ़ अली ज़रदारी जलाल चांडे जो दोस्त ऐं परस्तार हो। बाक़ी सोशल मीडिया ते हलायल जलाल चांडे ऐं आसिफ़ अली ज़रदारी जे हवाले सां ख़बरूं बेबुनियाद ऐं कूड़ियूं आहिनि। हिन तरह जा वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।